पंहिंजे नौजवान, पंहिंजे दोस्त, पंहिंजे साथी जनाब जामी चांडे साहब के गुज़ारिश थो कयां त हू जनाब उस्मान डीपलाई साहब खे ॻाल्हाइनि। हिन इंतहाई शानदार प्रोग्राम में मथे वेठल साम्हूं वेठल सभई दोस्त असांजूं भेनरूं, जीअं सिंध, जीअं असांजो डीपलाई साहब, जीअं ॿिया दोस्त चई विया आहिनि मूंखां अॻु में, मां उन तसलसल में मुबारकबाद ॾियां थो। सिंध जी तारीख़ में 20वीं सदी तमामु घणनि हवालनि खां, सुठनि हवालनि सां ऐं नुक़सानकार हवालनि सां 20वीं सदी सिंध जी तारीख़ जी बि अहम तरीन सदी आहे। ऐं उनजो जेको हिकिड़ो ख़ासि पासो आहे त 20वीं सदीअ सिंध में एॾा वॾा माण्हू पैदा कया जो एतिरे वॾे अंग में, एतिरो तादाद में एतिरा वॾा माण्हू सिंध जी तारीख़ में कॾहिं बि असांखे नज़र नथा अचनि। वॾा माण्हू आहिनि तारीख़ में, ॼाम निंदो वॾो माण्हू हो, दुल दरिया ख़ान हो, ऐं शाइर वॾा सिंध पैदा कया, लतीफ़ साईं त हुनजो महराज हो। पर हिकु दौर में एतिरा घणा माण्हू त मां सम्झां थो त 20वीं सदी इन ख़्याल खां, इन लिहाज़ खां सिंध जी तारीख़ जी, हाणे मूंखे ख़बर न आहे त हीअ सदी केतिरा माण्हू पैदा करे सघंदी ऐं अॻियूं सदियूं केतिरा माण्हू पैदा करे सघंदियूं, पर मूंखे हुन वेसाव आहे त यकीनन शोभा बदिलबा, माण्हुनि जा मैदान बदिलबा, पर समाज माण्हू पैदा कंदो रहंदो। पर 20वीं सदी में जेके वॾा माण्हू सिंध पैदा कया उन्हनि में असांजो साईं मोहम्मद उस्मान डीपलाई साहब जेके सरमोड़ आहिनि, उन्हनि में मुंहिंजो शुमार। मां बिल्कुलु नंढो ॿार हुउसि त असांजो घर बि इल्मी घर हो, अदबी घर हो ऐं आलिम घरानो, हर तरफ़ किताब, अदब, शाइरी, फ़लसफ़ो। त मूं पंहिंजी ॿारोतण में पंहिंजे वालिद साहब खां जिन माण्हुनि जी सॼो ॾींहुं तारीफ़ ॿुधी ऐं जेको तलक़ीन कंदो रहंदो, हे किताब ज़रूरु पढ़ो, उन्हनि में हिकिड़ो डीपलाई साहब हो। ऐं इन ॿारोतण खां हिकिड़ो ज़हन में हिकिड़ो एहतराम, हिकिड़ी मोहबत ऐं हिकिड़ो तसवुरु, पोइ पढ़ियोसि हुनखे। ऐं जॾहिं शऊर जी वही आई त मूं ॿिनि माण्हुनि खे ऐं उन्हनि ॿिन्ही माण्हुनि सां मुंहिंजी ज़िंदगी जो वॾो सॼो हिसो गॾु गुज़रियो, साईं मोहम्मद इब्राहिम जोयो ऐं रसूल बख्श पलीजो साहब। उहे ॿई माण्हू पंहिंजे का बि कचहरी अहिड़ी न हूंदी जंहिंमें डीपलाई साहब जो ज़िक्र न कंदा। जोयो साहब, हालांकि उमिरि में एॾो फ़र्क़ु न आहे, साईं जोयो साहब जो जनम 1915 जो आहे ऐं डीपलाई साहब जो जनम 1908 आहे, एॾो वॾो फ़र्क़ु न आहे, 8-9 साल। पर इहे वॾा माण्हू, ईअं वॾा माण्हू जा वॾा हूंदा आहिनि त जोयो साहब डीपलाई साहब खे पंहिंजे बुज़ुर्गनि में शुमार कंदो हो। ऐं मां अचां थो बाद में त जोयो साहब जो केतिरो असरु रहियो डीपलाई साहब ते ऐं पलीजो साहब। मूंखे यादि आहे हैदराबाद में असां साईं मोहम्मद अली डीपलाई साहब ऐं असां गॾिजी साईं डीपलाई साहब जो हिकिड़ो वॾो शानदार प्रोग्राम मुनक़िद कयो हो। भयां थो त 2017 या 16 इहो साल हूंदो, अदी वारियूं हुयूं हुन में, ऐं उन में पलीज साहब सदारत कई उन प्रोग्राम जी। ऐं ॾाढो शानदार मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम में प्रोग्राम थियो। त 20वीं सदीअ जा जेके वॾा माण्हू सिंध पैदा कया उनमें हिकिड़ो डीपलाई साहब। हाणे डीपलाई साहब जी एॾी शख़्सियत घणा पासा ई आहे जो वॾो वक़्तु खपे हुन लाइ, पर चंद बुनियादी ॻाल्हियूं। हिते ज़िक्र थियो त डीपलाई साहब मज़हबी ख़्यालनि जो माण्हू हो शुरूआत में, पूरे दौर में। ईअं सिंध में तमामु घणा माण्हू अहिड़ा हुआ। साईं जीएम सैद, तव्हां जेकॾहिं साईं जो किताबु पढ़ंदव, दयारे दिल, दास्तान मोहम्मद, या जीअं ॾिठो आहे मूं, या सिंधूअ जी साञा, त साईं तफ़सील बयानु कया आहिनि त मां केतिरो रासिख़ुल अक़ीदा कटर मज़हबी माण्हू हुउसि ऐं पोइ मां कीअं आहिस्ते आहिस्ते तब्दील थींदो वियुसि। ऐं उहो नेठि तव्हांखे ख़बर आहे साईं जीएम सैद पंहिंजी सॼी ज़िंदगी बाद में रोशन ख़्याल, सेकुलर हिकिड़ो स्कॉलर आलिम रहियो। डीपलाई साहब जो कमाल जेको हिते ज़िक्र न थियो, हिकिड़ो ज़िक्र त थियो त हुनजो वॾो ज़मानो ज़िंदगी जो मज़हबी फ़िक्र सां वाॻियल, पर इहा जेका इंटेलेक्चुअल करेज हूंदी आहे, इहा जेका अख़लाक़ी क़ुवत हूंदी आहे, इहा जेका पंहिंजो पाण खे तब्दील, ज़माने खे तब्दील करण जी त ॻाल्हि करणु वरी बि सवली आहे, पंहिंजो पाण खे तब्दील करे सघण जी सलाहियत, इहा जेका हिकिड़ी इंटेलेक्चुअल हिकिड़ी सलाहियत जी करेज,
त डीपलाई साहब ज़िक्र थियो। डीपलाई साहब जी ज़िंदगीअ जो हिकिड़ो वॾो अरसो ऐं साईं मोहम्मद अली साहब, मां हिते चवंदो बाद में अदीरा ने ख़बर आहे त साईं मोहम्मद अली डीपलाई साहब ऐं मुंहिंजे विच में उमिरि जो फ़र्क़ु कोन हूंदो हो। उहो असांजी मुंहिंजी हुन सां तमामु गहरी हुजाइती दोस्ती हूंदी ऐं कलाकनि जा कलाक पहरनि जा पहर पाण में बहस पिया कंदा हुआसीं, इख़्तिलाफ़ पिया कंदा हुआसीं, ॻाल्हियूं पिया कंदा हुआसीं, रिथाऊं पिया ठाहींदा हुआसीं। ऐं अदी वारियूं मुंहिंजी भेनरूं आहिनि, डीपलाई साहब जूं ॿई धीअरूं, ऐं हुन सां घर जो तालुक़ु आहे बिल्कुलु। त डीपलाई साहब जो कमाल ॾिसो त हिकिड़ो माण्हू हिकिड़े रासिखुल अक़ीदा ऐं उहो बि मौदूदी साहब जो फ़िक्र, मूंखे इहो चवण में का बि न थींदी, हिजाब न थींदो त 20वीं सदीअ में मुस्लमाननि खे सियासी तौर ते गुमराह करण में जिन मुफ़क़रनि जो बुनियादी किरदारु हो, उनमें मौदूदी साहब जो फ़िक्र बुनियादी असर रखे थो। मुस्लमाननि खे नए दौर में दाख़िल थियणु कोन ॾिनो हिननि, मुस्लमाननि खे साइंस सां वाॻिजण में, जदीद दौर में दाख़िल थियण में डीपलाई साहब हुन फ़िक्र जो। ऐं इहो हिकिड़े वॾे माण्हू जी निशानी आहे त डीपलाई साहब पंहिंजे मिड 40s में रियलाइज़ करे थो त इहो फ़िक्र, इहो पंधु, इहो दॻु दुरुस्त न आहे। ऐं उहो पंहिंजे एॾे जंहिं सां हुन जो पंहिंजो रूह वाॻियल हो, जंहिं खे हुन तर्जुमा कया, जंहिंखे हुन इशाद में आंदो, जंहिंजे लाइ हुन ज़िंदगी वक़्फ़ कई, उन सॼे फ़िक्र खे हुन पासे ॾे रखे। ऐं डीपलाई साहब साइंस, हिते ॻाल्हि थी इंसान रिसालो, मां हाणे ख़बर न आहे, ज़ाहिर नए दौर जे माण्हू ठही कोन हूंदा रिसाला, उहे असां सभु पढ़िया आहियूं, घरनि में हुआ। इंसान रिसाले जी मुकमल एंथोलॉजी शाया हुजणु थियणु खपे। त अॼोके दौर जो माण्हू ॾिसे त डीपलाई साहब पंहिंजे समाज खे छा ॾेई रहियो। डीपलाई साहब जी जेका पूरो विज़न हो, इंसान जी कहाणी, इर्तिका के सीरीज़, हिकिड़ो मज़हबी ख़्याल जो माण्हू रही चुको हो। त मां पहिरीं ॻाल्हि इहा थो करणु चाहियां त डीपलाई साहब जी हयातीअ मां सिखणु, अहिड़नि वॾनि माण्हुनि जी हयातीअ मां, त डीपलाई साहब पाण खे ट्रांसफॉर्म कयो, पाण खे तब्दील कयो, ऐं पोइ हुन जी सॼी ज़िंदगी बाक़ी जेका आहे उहा रोशन ख़याली, तरक़ी पसंदी, साइंसी फ़िक्र ऐं हिकिड़े जदीद रोशन ख़्याल समाज जी तामीर ऐं अदावत में उहा हुन डेडिकेट कई। इहा तमामु ग़ैर मामूली ॻाल्हि आहे। डीपलाई साहब जी प्रेस जो ज़िक्र थियो। तव्हां ॾिसंदो त प्रेस जो हूअं इंसानी तारीख़ में ईजाद थियणु, या यूरोप जे रेनेसेंस मूवमेंट में वॾो रोल आहे हुनजो। जॾहिं मार्टिन लूथर किंग जॾहिं तर्जुमो कयो बाइबल जो जर्मन ॿोलीअ में, जंहिंखे वेटिकन सिटी बैन कयो, त इहा प्रेस ई जेका नओं फ़िक्र खणी वई सॼे यूरोप में। तव्हां ॾिसंदो त डीपलाई साहब जी प्रेस उहो ई न हो त कोई हिकिड़ी प्रेस हुई। डीपलाई साहब जी प्रेस सिंध में सुजाॻीअ जो उहो मर्कज़ हो। मां तव्हांखे मिसाल थो ॾियां, राजा राम मोहन राय खे जॾहिं अंग्रेज़नि कलकत्ते में चयो त तव्हांखे असां ख़िदमतुनि जे एवज़ कहिड़ो इनाम ॾियूं, छा कयूं, त राजा राम मोहन राय चयो मूंखे कुझु बि न खपे, मूंखे प्रेस जो लाइसेंस खपे। हुनखे ख़बर हुई त जदीद हिंदुस्तान जी अदावत ऐं तरवीज इन इशाअत खां सवाइ मुमकिन न आहे। रवायती समाज, तंग नज़र समाज, उहो दौर, डीपलाई साहब जी प्रेस, तव्हांखे ख़बर हूंदी त साईं जोए साहब हैदर जतोई साहब जे पम्फलेट्स जे मुहाग में ॾाढी कमाल जी ॻाल्हि लिखी आहे। जोए साहब लिखियो आहे त हैदर जतोई वॉलंटियर जे लेवल जो पम्फलेटियर हो। वॉलंटियर खे वॉलंटियर त पम्फलेटियर हो, शाइर हो, नाटक नवीस हो। तव्हां ॾिसंदो त डीपलाई साहब सिंध में पंहिंजे कलम सां ऐं पंहिंजी प्रेस सां ऐं पंहिंजे किरदार सां, पंहिंजे इल्म ऐं शऊर सां जो कमु करे रहियो, उहो ई कमु हो जेको यूरोप जी निशाते सानिया करे आई हुई, नंढे खंड जी निशाते सानिया करे आई हुई, ऐं सिंध में डीपलाई साहब जो नक़ीब बणियो। त मां सम्झां थो त डीपलाई प्रेस जेका आहे उहा फ़क़ति ईअं न हो त को फ़क़ति किताब शाया करण जो कमर्शियल इदारो। मोहम्मद अली डीपलाई साहब मूंखे ॿुधाईंदो ऐं तनक़ीदूं बि कंदो मोहबत सां पंहिंजे वालिद साहब ते, पैसा कोन कमाईंदो ऐं पैसा रुॻो ज़ाया कंदो, ऐं मां चवंदोसांसि मुंहिंजे इहे पैसा न विञाया त तव्हांखे यादि केरु करे आहे, पैसनि कमाइण वारनि खे यादि कोई न कंदो आहे।
पैसनि विञाइण वारनि खे दुनिया यादि कंदी आहे। डीपलाई साहब खे ख़बर हुई त डीपलाई साहब पंहिंजी प्रेस में छा करे रहियो। हिकिड़ो समाज तख़लीक़ करणु अॾण जे लाइ उहो हिकिड़ो मुहिम जो माण्हू। त इहा जेका प्रेस हुई मर्कज़, हिते ज़िक्र निकितो डीपलाई साहब जे कलम जो। डीपलाई साहब मज़मून निगार हो, डीपलाई साहब नाटक नवीस हो, डीपलाई साहब नावल निगार हो, डीपलाई साहब मुतरजम हो कमाल जो। ऐं मूं क़ुरान शरीफ़ जा तर्जुमा तमामु घणा पढ़िया आहिनि, उर्दू में, अंग्रेज़ी में, सिंधी में, पर जेके तर्जुमा निहायत सलीस ऐं निहायत आसान फ़हम, उन्हनि में डीपलाई साहब जो सिंधी में तर्जुमो कमाल तर्जुमो आहे। तव्हां हिकिड़े अणपढ़े माण्हूअ खे बि पढ़ी ॿुधाईंदव त उहो उनजी तशरीह न घुरंदो। एतिरो सादी ॿोलीअ में सादो तर्जुमो ऐं तर्जुमो सिधो आहे। त डीपलाई साहब जो कमाल हो। हाणे मां ॿ टे मिसाल ॾियणु चाहियां थो। उहो इंसान मिसाल जो मिसाल ॾिनुमि सवेर। तव्हां तर्जुमा ॾिसो, मज़मून ॾिसो, मौज़ू ॾिसो, त उहो कहिड़ा मुतारिफ़ कराए रहिया। उहा हिकु नए समाज जो सबबु। डीपलाई साहब जी कलम में हिकिड़ी कमाल जी ॻाल्हि जेका ज़िक्र थियो हिते, तंज़ ऐं मिज़ाह। डीपलाई साहब जो तंज़ हुनजे फ़िक्र जो तर्जुमान हो। पीरनि जे मथां, वॾेरनि जे मथां, अवाम दुश्मन जबर जे मथां, ताक़त जे मथां, अक़ीदे परस्ती जे मथां, अवहाम परस्ती जे मथां, इहे सभु डीपलाई साहब जा मौज़ू आहिनि। ऐं डीपलाई साहब जॾहिं हुनजी तंज़ करे थो, तफ़सीर दोस्त ॿुधाए विया आहिनि, ऐं मूं कल्ह पंहिंजो मज़मून रखियो बि आहे पंहिंजे वाल ते, उहो दोस्त ज़रूरु पढ़नि। डीपलाई साहब जो जेको तंज़ ऐं जेको मिज़ाह आहे, उनजे अंदरि लिकियलु जेको तफ़कुर आहे, उहो हुनजो असुलु, हुनजो कमाल आहे। ऐं डीपलाई साहब कलम खे जीअं इस्तेमालु कयो, ॻाल्हि निकिती मिर्ज़ा कलीज बेग जी। डीपलाई साहब उन्हनि माण्हुनि मंझि हुआ जंहिंखे अदीब थियण जो शौक़ु न हो, जंहिंखे इहो लक़ब हासिलु करण जो शौक़ु न हो। त माण्हू मूंखे, हू हिकिड़ो मुबलिग़ हो, हू समाज जो सुणो, हू समाज जो ख़ादिम हो। कलम हुनजो अलम हो, हुनजी जिदोजहद हुई, इहा प्रेस हुनजो। इन करे डीपलाई साहब उन्हनि माण्हुनि मां हो जिन माण्हुनि जे लाइ कलम फ़क़ति पंहिंजी इनफ़रादी तशहीर जो मैदान न हूंदो आहे। डीपलाई साहब हिकिड़ी तहरीक हो, हिकिड़ी मूवमेंट हो। त तव्हां ॾिसंदो त नाटक, हाणे जाहिरात ऐं डीपलाई साहब जो जेको भरपूर दौरु आहे, उहो दौरु जेको वञण जो दौरु, उहो ई दौरु आहे। ऐं हूअ बि जदीद सिंधी अदब जो भरपूर दौरु उहो ई आहे। ऐं हिते मां इहा ॻाल्हि रिकॉर्ड ते रखणु चाहियां थो, ॿ वॾा माण्हू ऐं ॿिन्ही जो ज़िक्र। डीपलाई साहब खे रवायती मज़हबी फ़िक्र मां कढी ऐं तरक़ी पसंदि बणाइण में साईं मोहम्मद इब्राहिम जोए जो बुनियादी किरदारु आहे। ऐं इहो हूअं बि असां ॻाल्हायो पिया अदब सां, त मां त चवंदो आहियां त असां सभु आले इब्राहिम आहियूं। शेख हयास जे पोयां मोहम्मद इब्राहिम जोयो, साईं जी एम सैद जा सभु किताब एडिट कंदड़ मोहम्मद इब्राहिम जोयो, डीपलाई साहब खे जदीद दुनिया ॾांहुं राग़िब कंदड़ इब्राहिम जोयो साहब। रसूबश पली जो चवंदो हो, जेकॾहिं मुंहिंजो उस्ताद सिंध मदरसे में मोहम्मद इब्राहिम जोयो न हुजे हा त मां रिवायती मुल्लो हुजां। असांजी नसुल ताईं त इन करे इहो हिकु आले इब्राहिम आहे। जोए साहब जो गैर मामूली किरदारु आहे। हिन हाल में असां काफ़ी दफ़ा प्रोग्राम थी चुको आहे हुते, पर जोए साहब वरी थियणु खपनि। त मां सम्झां थो त मोहम्मद इस्मान डीपलाई खे जॾहिं असां ट्रिब्यूट था ॾियूं, जॾहिं यादि था कयूं, जॾहिं हुनजी अज़मत जा गुण ॻायूं था, त असांखे सम्झणु खपे त हू हिकिड़ो तहरीक जो नालो। ऐं अॼोके दौर जो नौजवान नसुल, अॼोको दौर, असांजा ॿार, असांजे ॿारनि जो नसुल, असां पाण अहिड़नि वॾनि माण्हुनि मां छा सिखिजे। मां सम्झां थो त जेका डीपलाई साहब जी कमिटमेंट आहे, ऐं जॾहिं मां कमिटमेंट चवां थो त बहादुरी बि हुनजो हिसो आहे, रिस्क खणण बि हुनजो हिसो आहे, जुरत जो इज़हार करणु हुनजो हिसो आहे, ऐं ज़िंदगी पल पल पंहिंजे मक़सद सां ॻंढिजी, ॻोतिजी, वागजी गुज़ारणु, इहो फ़क़ति के अहिड़ा माण्हू ई करे सघनि था जिन माण्हुनि खे जुनून हूंदो आहे पंहिंजे समाज खे तब्दील करण जो। डीपलाई साहब, उहो लतीफ़ साईं जो बैत आहे त, ऐं डीपलाई साहब पाण लतीफ़ साईं जो आशिक़ हो। त डीपलाई फैमिली में मूंखे वणंदी आहे। असां शायदि वेठो आहे, असां हे जेके डीपलाई फैमिली जा घणा फ़र्द जेके असांजी जनरेशन जा मुंहिंजा दोस्त आहिनि, छाकाणि त पिटारो कैडेट कॉलेज मां असां सभु गॾु पढ़िया आहियूं। काज़ी शायदि सां सीनियर हो। ऐं मूंखे यादि आहे हैदराबाद में अमा फातिमा ज़ुहरा जी किताब थी, जेका हुनजी आत्मकथा हुई, त मां बि तव्हां सां शामिलु हुयुसि। लतीफ़ साईं हिननि जे घर जी रिवायत रही आहे
तो मां लतीफ़ साईं जो हे बैत जेका हीअ ॻाल्हि त हिकिड़ो मुजाहिद इंसानु हो। लतीफ़ साईं जो हिकिड़ो बैत आहे ऐं मां मोहम्मद अली साहिब साईं हिन ॻाल्हि जे बारे में घणा बहस ईंदा त लतीफ़ साईं जो बैत आहे त हीअ ससुई बसि करे छो न थी वई। हे जेके वॾा माण्हू आहिनि, वॾनि माण्हुनि में हिकिड़ी शइ दुनिया में कॉमन आहे, ॿियूं घणी शयूं कॉमन आहिनि पर हिकिड़ी शइ कॉमन आहे। उहो वॾो साइंटिस्ट हुजे, उहो शाइर हुजे, उहो इनकलाबी हुजे, उहो समाज सुधार हुजे, उहो आर्टिस्ट हुजे, दुनिया जे वॾनि माण्हुनि में हिकिड़ी शइ कॉमन हूंदी आहे, उन्हनि खे सुख सां वेहण न ईंदो आहे, बसि करे न वेंदा आहिनि। लतीफ़ साईं ने जवाबु ॾिनो आहे कि डिफाइन कयो आहे जो सबबु लतीफ़ साईं जो बैत आहे त माण्हू पुछंदा कि बसि करे छो नथी वेहे, हिनखे आहे छा आहे, हीअ छो नथी बसि करे वेहे। जवाबु ॾिनो अथई, ॿ मिसाल ॾेई ऐं उहे ई ॿई मिसाल मां दीपलाई साहिब डेडिकेट थो कयां। मिसाल छा कयां थी, चए थो जीअं से हरण हुमाव, ॿ मिसाल लतीफ़ साईं आहिनि। हे जेको हरण आहे इराक जे इलाइक़े में थींदो आहे, ईरान में थींदो आहे, सेंट्रल एशिया में थींदो आहे, जंहिंजे दुन में खथूरी हूंदी आहे, पोइ उन हरण खे इहा ख़बर न हूंदी आहे त इहा ख़ुशबू किथां थी अचे, पोइ हू उन ख़ुशबूअ जे सहर में मुब्तला थी उन ख़ुशबू जे ॻोल्हा में डोड़ंदो आहे जुनून में, ऐं तेसि ताईं डोड़ंदो आहे जेसि ताईं ठाहे जी किरी न पवंदो आहे। ॿियो मिसाल हुमा पखी जो आहे। हुमा पखी पंहिंजे महबूब खे ॻोल्हण जे लाइ आसमान में तेसि ताईं उॾंदो आहे ऐं साई न पटींदो आहे जेसि ताईं फांए थी किरी न पवंदो आहे। लतीफ़ साईं चए थो जीअं से हरण हुमाव सरगर्दान संसार में, जीअं हे ॿई संसार में सरगर्दान आहिनि, जीअं से हरण हुमाव सरगर्दान संसार में हू पख न खोड़े पटीं। हुमा पखी पंहिंजा पख हेठि धरतीअ ते नथो धरे, हू पख न खोड़े पटीए, ही धड़ सिर धरे न साह। ये हरण धड़ सिर धरे न साह, जेकस बिल्कुलु इन्ही वांगुरु, जेकस तिन मुलाव ससुईअ सूर पिराया। सिंध जे तारीख़ में उहे चंद अज़ीम माण्हू जिन जी हयाती सरापा लतीफ़ साईं जो इहो बैत आहे, उनजी तजसीम आहिनि, उनजो मुजस्सम सूरत आहिनि, उनमें असांजो दीपलाई साहिबु सरमोर हैसियत रखे थो। मां हिकु ॻाल्हि करे ॻाल्हि ख़तमु थो कयां त दीपलाई साहिब जो ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई सोहेल सांगी साहिबु। दीपलाई साहिब जा मौज़ू मुर्शिद कूड़ा, दीपलाई साहिब जा मौज़ू कूड़ा पीर, दीपलाई साहिब जा मौज़ू कूड़ा वॾेरा, माण्हुनि खे जबर न कंदड़। दीपलाई साहिब जा मौज़ू सियासी, अॼु मिसाल ॾिना कांग्रेस, हुर तहरीक, पंहिंजे दौर जा सभु सियासी मौज़ू, दौर वञूं ॾिठो तफ़सील जे बाद ड्रेक थी वेंदी। दीपलाई साहिब जिते समाजी मुबल्लिग़ हो, जिते समाज सुधार हो, जिते इंसान साज़ हो, नए समाज जो नक़ीब हो, उते दीपलाई साहिब दरअसल तव्हां ॾिसंदो त हिकिड़ो पंहिंजे दौर जो हिकिड़ो सियासी दानिश्वर हो, हुनजो कलम उन्हनि मौज़ूअनि ते हलियो आहे। ऐं मां आख़िरी ॻाल्हि इहा ॻाल्हि थो कयां ऐं तजवीज़ थो ॾियां, ऐं इहा तजवीज़ में हिकिड़ो किसो ॿुधायां थो। तजवीज़ मुंहिंजी हो थो ॾियां आहे साईं मोहम्मद अली दीपलाई साहिब सां दोस्ती हूंदी तमामु घणी गहरी, सो उनखे मां चवंदो हुउसि त दीपलाई साहिब जा किताब शाया कयूं गॾु करे। उहो नेठि असां इहो तइ कयो त इहो कयूं था 2010-11 जी ॻाल्हि आहे। दीपलाई साहिबु चयो ठीकु आहे। दीपलाई साहिबु सभु किताब मोहम्मद अली साहिबु दीपलाई साहिब जा मूंखे ऑफिस में ड्रॉप करे वियो, मूंखे ॾेई वियो त हे हाणे मां मां कमु शुरू थो कयां थिए। ऐं सरदार शाह खे मूं चयो त इहो छपजणु खपनि, त हुन चयो त छपण लाइ असां तयारु वेठा आहियूं, तव्हां कमु कयो असां छपींदासीं। इहो थी वियो। मोहम्मद अली साहिब सां मुहबत ई तालुक़ो दोस्ती ई घणी। हिकिड़ी ॻाल्हि ते असांजे विच में थोरो ख़्यालु फ़र्क़ु थी पियो। मूंखे चई त सभु शाया कयो। हाणे सभु शाया करण जी ज़रूरत कोन्हे। जेको दौरु दीपलाई साहिबु पाण छॾे आयो, जंहिंमां पाण हथु कढी आयो, उनखे वरी ॿीहर जीआरे बीहारण जी ज़रूरत कहिड़ी आहे? मौजूदी जा मज़मून ॿीहर छो छपियूं सिंधी समाज खे ॾियण लाइ? इन करे दीपलाई साहिबु जंहिंजे करे दीपलाई साहिबु आहे,
जंहिंजे करे डीपलाई साहब जो सिंध में हेॾो सॼो किरदारु आहे, रोशनी जो मीनार आहे, असांखे चूंड करे उहो सॼो अदब डीपलाई साहब जो उहो मां ॿ ॾींहं पति जो हुन में कमु कयो। मोहम्मद साहब हिन ॻाल्हि ते इख़्तिलाफ़ु कयो त इहो न सभु शाया थियणु खपे, मुंहिंजो सभु शाया जे कंदव त पोइ मां हुन में शामिलु न हूंदुसि, छाकाणि त हीउ जेको रवायती दौर वारो मवादु आहे उहो शाया करण जी का ज़रूरत न आहे। इख़्तिलाफ़ु थियो कोन छॾियो। 2 साल अॻ में प्यारो असांजो अॼु ॿुधाईं त बगाड़ ख़ान असांजो दोस्त रफ़ीक असां पिटारो में साॻे दौरे में पढ़िया आहियूं, मुंहिंजो दोस्त आहे, भाउ आहे ऐं हितां ई वीचारो दोस्त आहे, प्यारो दोस्त आहे। 2023 में भाया थो त मूंसां रफ़ीक राब्तो कयो ऐं इहा ई ॻाल्हि असां सलाह कई त डीपलाई साहब जे सॼे मवाद मां चूंड करे असां डीपलाई साहब जी एंथोलॉजी शाया कयूं ऐं मां सम्झां थो इहा वक़्त जी अवली ज़रूरत आहे, छाकाणि त असां आख़िरी नसुल हुआसीं जंहिं डीपलाई साहब पढ़ियो आहे। हाणे डीपलाई साहब जा किताब मौजूदु न आहिनि, उनजूं तहरीरूं मौजूदु न आहिनि। नओं नसुल अॼोको दौरु साइबर दुनिया जो दौरु आहे, इन करे असांखे डीपलाई साहब जे समूरनि तहरीरुनि जे सरमाए मां चूंड करे ऐं हिकिड़ी सिलेक्टेड वर्क्स असांखे शाया करे मां सम्झां थो पोइ उहे 5 वॉल्यूम थियनि, 8 वॉल्यूम थियनि ऐं किताब नंढड़ा आहिनि, किताबनि जो अंग वॾो आहे। इहे मुंहिंजो ख़्यालु इहो आहे, मूं कमु कयो न थिए न, त मुंहिंजो ख़्यालु इनखे कंपाइल कबो त इहे टोटल 5-6 वॉल्यूम थींदा, टोटल किताब 5 वॉल्यूम खां मथे कोन थींदा, नंढा किताब आहिनि। ईअं ई मिर्ज़ा कलीज बेग साहब जा किताब नंढड़ा किताब आहिनि घणे भाङे। त मां सम्झां थो त असां ते रुॻो ख़ानदान ते फ़र्ज़ु न आहे, असां ते फ़र्ज़ु आहे, अॼोके दौर ते फ़र्ज़ु आहे त डीपलाई साहब जा इहे सभई किताब चूंड करे इहे शाया थियणु खपनि त जीअं अॼोको दौरु ऐं इहा शइ इन करे बि ज़रूरी आहे जो अॼोके दौर में हीअ जेका सॼी दुनिया मार्केट थी वई आहे, दुनिया मंडी थी वई आहे, हर शइ खे कारपोरेट अख सां थो माण्हू ॾिसे, हर शइ मुल्हाइती थी वई आहे, हर शइ जी मुल्ह आहे। अहिड़े दौर में हे जेके क़दुर आहिनि, इश्क क़दुरु आहे, कमिटमेंट क़दुरु आहे, आदर्श क़दुरु आहिनि, क़ुर्बानी क़दुरु आहे, वठणु न ॾियणु क़दुरु आहे, हे जेके ग्रेटेस्ट वर्च्यूज़ आहिनि मां सम्झां थो इहे दुनिया में वरी रहिया आहिनि। ऐं अॼोके दौर में डीपलाई साहब जॾहिं माण्हुनि खे यादि करण जो मतिलबु इहो थींदो उन्हनि क़दुरनि खे जियारिजे। मां दीप साईं जे हिन बैत ते ॻाल्हि कयां डीपलाई साहब बिल्कुलु अहिड़े क़िस्म जो ई किरदारु आहे, अफ़सोस असां कोन ॾिठो। ऐं डीपलाई साहब जी जेका शख़्सियत आहे उहा बिल्कुलु जेकॾहिं तव्हां रामकली खणंदो नकी साईं सुर नकी खणनि पाण नकी खणनि पाण सी नकी साणनि पाण अहिड़ा जिन को ॼाण योगीरा जहान में नूरी ऐं नारी ये सिर्फ कमाल है या सिर्फ डीपलाई साहब मौजूद है बड़ी जिन बारी आउं अचे